अस्सलाम वालेकुम। सभिनी ॾिसण ॿाहिरनि खे अर्ज़ु थो कजे त हीअ जेका वीडियो में तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ न्याणी फातिमा ॻोठ शहदाद खान ब्रह्मणी ज़िला दादू जे रहवासी औरत आबद अली ब्रह्मणी जी घरवारी आहे। हीअ न्याणी तमामु मिसकीन आहे। हिन खे गुर्दनि जी बीमारी आहे। हिन जा गुर्दा 70% ख़तमु थी चुका आहिनि। वस आर हिननि पंहिंजो अलाह ताला विकिणी करे इलाजु करायो, पर हिननि मिसकीननि वटि एतिरो वसाइल न हुअण करे हीअ न्याणी ज़िंदगी ऐं मौत जी ॿवाटी ते बीठल आहे। इंसानी ज़िंदगी बचाइण नाते अवां सभिनी खे गुज़ारिश थी कजे त ख़ुदा अचो असांजो साथ ॾियो ऐं न्याणी जी ज़िंदगी बचाइण लाइ असांजो साथ ॾियो त न्याणी जी ज़िंदगी बची सघे। हीअ न्याणी जेका तव्हां वीडियो में ॾिसी सघो था, हीअ इंतिहाई मिसकीन आहे। हिन जो मुड़ुसु पुरेत आहे जेको